नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ के मटियारी का खबर ॾींदा तो मटियारी डिस्ट्रिक्ट काउंसिल मटियारी के चेयरमैन मखदूम फ़खुर जमा ज़िले ऑफिस मटियारी में मीडिया से गुफ्तगू कंदे ख़तरनाक कोरोना वायरस के करे ज़िले मटियारी में बेरोज़गार थींदड़ आवाम के रिलीफ ॾियण जे लाइ सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह के ख़ासि हिदायत ते पंहिंजे ज़ाती फंड मां सामान ॾियण जो ऐलान कयो आहे। ऐं चयो त मटियारी ज़िले में ग़रीब माण्हुनि जे लाइ खाइण पीअण जी शयुनि उन्हनि के घरनि ताईं पहुचाइण लाइ यूनियन काउंसिल ते मुश्तमिल 5 रुकनी कमेटी ठाही वई है, जेका पंहिंजे यूसीज़ में ग़रीब माण्हुनि में सामान जी विरासत शफ़ाफ़ तरीक़े सां कंदी। कमेटी में नवाब मुदस्सिर टालपुर, सैयद साहिब ॾिनो शाह, सैयद शहजाद शाह, दीन मोहम्मद उर्फ़ जावेद शाह ऐं मोहम्मद यूसुफ शामिल आहिनि। हिन चयो त सिंध में ज़िले मटियारी उहो वाहिद ज़िलो आहे जंहिं में कोरोना वायरस जे करे बेरोज़गार थींदड़ जी मदद लाइ इहो क़दम खंयो वियो आहे। आऊं मीडिया जी मार्फत ॿियनि ज़िलनि जे चेयरमैन खे बि इहा अपील कंदुसि त इहे बि हिन मुश्किल वक़्त में पंहिंजनि ज़िलनि में इहो क़दम खणनि। हिन ॿुधायो त तक़रीबन 4,500 ख़ानदान में सामान जा बैग तक़सीम कया वेंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।